लाहौर के जोहर टाउन वारे इलाइक़े में धमाके के नतीजे में 3 ॼणा मारिजी विया, 17 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वॾे वज़ीर नोटिस वठंदे ज़ख़्मियुनि खे बेहतर तिबी इमदाद ॾियण जी हिदायत कई आहे। जोहर टाउन में हिक घर अंदर धमाको थियो, जंहिंजो आवाज़ परे परे ताईं ॿुधो वियो। धमाके सबबि भरपासे जी इमारतुनि जा शीशा टुटी पिया, जॾहिं त 10 खां वधीक गाॾियुनि खे नुक़सान पहुतो आहे। धमाके जे नतीजे में ज़ख़्मी थींदड़नि खे मुक़ामी रहवासियुनि पंहिंजी मदद पाण तहत शहर जे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो। इस्पताल इंतज़ामिया मूजिब धमाके के नतीजे में 17 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। हिकु पुलिस अहलकार, हिकु औरत ऐं 2 ॿारड़ा बि शामिल आहिनि। बाहि में सड़ी वञण सबबि अक्सर ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी आहे। इस्पताल इंतज़ामिया धमाके में हिकु ॿारड़ी समेत 3 ॼणनि जी मारिजी वञण जी तस्दीक कई आहे। पुलिस मूजिब हिन वक़्त ताईं इहो मालूम नाहे थी सघियो त धमाको डिवाइस ज़रिए करायो वियो या गैस जी पाइप लाइन फाटण सबबि थियो आहे, जॾहिं त पुलिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि इलाइक़े खे घेरे हेठि आणे जांच शुरू करे छॾी आहे। धमाके जे अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो चवणु आहे त हिकु माण्हू मोटरसाइकिल बीहारे वियो, जंहिंमें धमाको थियो आहे, छॾे त हिन क़िस्म जा बि इतला आहिनि त धमाकेदार मादो हिकु रक्षा में रखियो वियो हो। हुन पंजाब जे वॾे वज़ीर ओस्मान बोज़दार धमाके जो नोटिस वठंदे IG पुलिस खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे बेहतर तिबी इमदाद फराहम करण जी हिदायत कई आहे। ॿिए पासे IG पुलिस पंजाब इनाम खनी धमाके वारे हंधि पहुची सूरतहाल जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते IG पंजाब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त धमाके जी जांच जारी आहे। धमाको कंदड़नि खे कंहिं बि सूरत बख़्श न कयो वेंदो। दहशतगर्दी में परॾेही हथ मुलवस हूंदो आहे। 1 साल खां दहशतगर्द कुझु बि न करे सघिया। हुन चयो त मुख़्तलिफ़ हंधनि ते दहशतगर्दी जो अलर्ट मौजूदु आहे। दहशतगर्द सिक्योरिटी अहलकारनि खे निशानो बणाए रहिया आहिनि। दहशतगर्द असांजे हौसलनि खे कमज़ोर करणु चाहिनि था, पर जॾहिं बि असांजो नुक़सानु थियो आहे त असांजा हौसला वधीक मज़बूत थींदा आहिनि।